हिन मस्जिद मदरसे जे संभालींदड़ मुतवल्लिन खे भी लख लख मुबारक हुजनि। अॼु जिन जे ख़र्च थियल पैसनि जे करे जेके गुलाब जा गुल तयारु थिया आहिनि, शादियुनि वारा हार त हर हिक जो बच्चो पाईंदो आहे, पर क़ुरान पाक वारा हार नसीबनि वारनि जो बच्चो पाईंदो आहे। शादीअ वारा हार हर कंहिंजे बच्चे खे नसीब थींदा, पर न क़ुरान पाक वारा हार चओ त कंहिं कंहिंजे बच्चे खे नसीब थींदा। इन्हनि जे मथां रीसां दुनिया क़यामत में कंदी, हिते दुनिया रीस न कंदी। मां सम्झां, मां भी खैरपुर जो अब्बासिया, अॼु तव्हां सां भी दिलि खोले कचहरी करणु चाहियां। घबराइजी त न वेंदव न? हा सर, कल कंबर को हेठि हिकिड़े जाइ ते वाइदो किरोड़पति आहे, चोमान वेली असांखे उस्तादनि जेको पढ़ायो आहे हक़ सच खोले करे मां ॿुधाइण वारो पढ़ायो आहे। शलर को पाक तव्हां असांखे हक़ सच जे ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सुभान अल्लाह। अल्लाह सही कलामुल्लाह में जेको वाइदो फरमायो आहे त मुंहिंजे क़ुरान पाक खे कोई ख़त्म नथो करे सघे, छो त उन जी ज़िम्मेवारी हिफ़ाज़त जी मां रब पाण खई आहे। क़ुरान पाक जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे? पर नज़र था कयूं त वरी भी हे सदाई ग़रीबनि जे पुखे में आयो आहे। चावा हे दिल पर वरी भी सदाई मिस्कीननि ग़रीबनि जे पुखे में आयो आहे। क़यामत वारो जॾहिं ॾिहाड़ो थींदो, अल्लाह साईं जॾहिं हाफ़िज़ जे अबे अम्मा खे जन्नत वारो, जन्नत जे मोतिन वारो जॾहिं हार पाराईंदो, ताज पाराईंदो, दुनिया वारा मोती न, जन्नत वारा मोती। वो जो ताज हाफ़िज़ जा पीउ माउ पाईंदा त चंड भी उन्हनि जे, सिज भी उन्हनि जे साम्हूं पियो शर्माईंदो, उन ताज जी एड़ी रोशनी हूंदी। पोइ रब जे तरफ़ खां ऐलान थींदुसि, हाफ़िज़ अकेलो जन्नत में न वञो, 10 ॼणा पाण सां जन्नत ॾे वठी वञो, मां रब तुंहिंजे लाइ 10 जन्नत जूं सीटां फ्री करे छॾींदुमि। जन्नत जूं सीटां हाफ़िज़ खे घणी मिलंदियूं आहे, ऐं जन्नत जी हिकिड़ी सीट केॾी महांगी आहे। क़ुरान पाक में लिखियो पियो आहे, फ़लन युक़बल मिन अहदिहिम मिल्कुल अर्ज़ ज़हबा। रब साईं फरमायो, रूए ज़मीन जेतिरो जेकॾहिं मां रब खे सोन ॾींदे त बि जन्नत जी हिकु सीट न मिलंदी। अवा केतिरी महांगी आहे? रूए ज़मीन जेतिरो मां रब खे सोन ॾे, पोइ बि जन्नत जी सीट, पर हिन हाफ़िज़ खे घणियूं। एतिरे त चऊं था त हे हाफ़िज़ थींदा त वधि में वधि पघार खणंदा 6-7 हज़ार, घर कीअं हलंदो? अवा ईअं न, एतिरे चवंदासीं त हाफ़िज़ जो पुटु कयूं त पघार मिलंदसि 6,000 7,000, घर कीअं हलंदो? पर हिननि अखियुनि ॾिठो आहे 2 लख 3 लख 2.5 लख 1.5 लख पघार खणण वारा इन्हनि हाफ़िज़नि खां अची करे मस्जिदनि में दुआऊं घुरंदा आहिनि, साईं दुआ घुरो त का बरकत पवे। 1.5-2 लख पघार खणण वारो 7-8 हज़ारनि वारे ॾे अचे थो त दुआ घुर त का, हाणे 1.5 लख वारो जो 6,000 वारे ॾे अचे त तूं छा थो सम्झे? न लॻंदा आवा हाय हाय, मालूम थियो खाराइण वारी ज़ात हुन जी आहे, छड़ो हिन जी
रब तो वटो रोजी खपाईंदी हवा तू छड़ो ड्यूटी दे हाफिज के जन्नत जो 10 सीटा फ्री मां हिन नौजवान जे अब्बे अम्मा के चवा तो त हिन के फकत हाफिज न वरी वडे मदरसे में इदारे में कहे छडे कहे वडे इदारे में वरी हिन के आलम भी पढ़ा सुभान अल्लाह वरी हिन के आलम भी क़यामत वारो ॾियारो थींदो रब फरमाइंदस आलम अकेलो न अॼु काफ़िले जे सूरत में सरबराह तू थी अगवानो काफ़िले जो तू थी 70 माण्हू वठी जन्नत जे वञ मां तुझे लाइ 70 जन्नत जो सीटां रखी छॾियूं सुभान अल्लाह घणियूं सीटां आवा 70 सीट जो क़यामत में हिकड़े आलम सबोरे के मिले सच ॿुधाए थोरो थोड़ो सुई करे केर बाबा साथ जा सही है तो वापस कर सही है तो वापस कर पर सोटन सा हुज करे सको अब की सोटन सा हुज करे सको मोला सोना जॾहिं 70 जे काफ़िले में आलम सबोरो वींदो जन्नत ॾे त पोइ उतरे रीसा कंदासीं त जेकर मां भी पुट आलम किया मां भी पुट हाफ़िज़ किया हितरे न अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाफ़िज़ुल कुरान जो वॾो मक़ाम ॿुधायो अल्लाह रब्बुल आलमीन जे हबीब करीम हज़रत मोहम्मद मुस्तफा आलम सबोरे जो वॾो मक़ाम ॿुधायो अवां नज़र कई हूंदई गरीब जो बचड़ो रमज़ान मुबारक जे महीने में लटड़ा भी सादा हूंदसि लटड़ा भी सादा हूंदसि वेचारे के रुमाल भी सादो हूंदो करोड़पति पोयों बीठा हूंदा पर गरीब जो बच्चो मुसल्ले ते बीठो हूंदो गरीब जो बच्चो मुसल्ले ते बीठो आहे करोड़पति अरब खरबपति पोयों रब करीम दुनिया में समझायो त आहे त गरीब जो बच्चो पर हिन जे करे केॾो मक़ाम मिलियो हुयो त गरीब जो बच्चो हारीअ जो बच्चो हुयो त हारीअ जो बच्चो नज़र कनाओ कंहिंजो पीउ दुकान ते मज़दूरी कंदो आहे कंहिंजो पीउ रेड़ो हलाईंदो आहे जलसन में वेंदा बिस्तार पती जिनजे बचड़नि जी थींदी आहे कंहिंजो पीउ रेड़ो पियो हलाए कंहिंजो पीउ कुड़मी आहे कंहिंजो पीउ मज़दूर आहे को वेठो तो दुकान ते बुहारी ॾे उन मेहनत हलाल कमाई मां पंहिंजो बचड़ो पालींदो आहे उन वरी बचड़े के कुरान पाक जी तालीम ॾींदो आहे उन पीउ जे अखियुनि मां गोड़ा ॾिठासीं जॾहिं उन गरीब जे बचे के आलमन बिस्तार बंदी कराई आहे तो गरीब शिज से ॾिठासीं अखियुनि मां पाणी सुॾका भरी यार तुम तो खुश नसीब अॼु तुझे मुर्गा जो टाइम आज तुझे खिलण जो टाइम वरी तू छाजे करे रोए तो तुझे पुट दिसण बंदी करे आलम सबोरा हथरा था घुमाइण से कुरान वारा हथरा था घुमाइण से तू रोए तो हे मुंडो रोवण दुख वारो नाहे हे मुंडो रोवण शुक्र वारो आ खुशी वारो आ रब करीम जे साम्हूं अखियुनि मां पाणी थो वहायां चवे थो हिन जे लाइक़ त कोन मुंहिंजो रब महिरबानी कई मुंहिंजे बचे जे सीने में क़ुरान सांझो जे मां रोआंसि थो त मां हिन जे लाइक़ न मिस्कीन मां ग़रीब अहिड़ी दौलत क़ुरान पाक जी जो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि
के सुनो समझे इहो मुंहिंजो मां पंहिंजन रईसन खे बि मां पंहिंजे क़ौम जे वॾनि खे बि मुबारकबाद चवां थो जो रब करीम तव्हांजो पैसो हिन क़ुरान पाक जे मथां ख़र्च करायो असां बि ज़िंदगी कुंड पुरुष घुमूं था असां बि ज़िंदगी कल रात कंबर को हेठि टियों रात दादूअ को हेठि पखिन वांगुरु सुबुह जो काथे मंझंदि जो काथे राति जो काथे अलाए चङनि चङनि क़ौमनि जे वॾनि वॾनि भोतारनि सां मिलंदा हूं वेंदा हूं काथे काथे आहिनि जो हिन क़ुरान पाक जे लाइ ख़र्च कनि था न त दुनिया हेॾी कोन थी ख़र्च पर अल्हम्दुलिल्लाह मां ॿुधां लेकिन असांजे रईस साहब हाफ़िज़ खे हज़ार ॾिनो ॿिए असांजे मिड़े ॿ हज़ार ॾिना इहो 1000 मामूली न थई इहो 2000 मामूली न थई इन जो नतीजो कब्र में ज़ाहिर सुभान अल्लाह चलो भाई ना जो नतीजो ओ मुसलमानो मां समूरन खे अर्ज़ कयूं तो वञा यार अल्लाह जो वादो इन क़ुरान पाक वारनि जी इज़त कयो इन क़ुरान पाक वारनि जी ताज़ीम कयो इन्हनि जे इज़त ऐं ताज़ीम जो मिसाल क़ुरान पाक में लिखियो पियो आहे रब करीम वटि इन्हनि क़ुरान वारनि जो मक़ाम शाए आदम ते केतिरो मिसाल ॿुधाई वञा मके पाक जा वॾा वॾा भोतार कदम जा मके पाक जा वॾा वॾा भोतार रईस उन टाइम ते नाले वारा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवण लगा ओ महबूबा जी जैसा ने दिल चवे थी असां तो वट चऊं तूं असां के कुरान पाक जी तालीम ॾे कुरान पाक ॿुधण चऊं पर शर्त इहो थी असां मके पाक जा वॾा वॾा ताक़तवर भोतार रईस सरदार हे तो वट बिलाल गरीब वेठो तवज्जो बेटा मके पाक जा वॾा वॾा भोतार आया असां तो कुरान पाक पढ़ण लाइ अचूं असां तुंहिंजे दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण अचूं हेॾो बिलाल जहिड़ो गरीब वेठो आहे अमार जहिड़ो गरीब वेठो आहे यासर जहिड़ो गरीब वेठो आहे सुहैब जहिड़ो गरीब वेठो आहे खुबैब जहिड़ो गरीब वेठो आहे हे गरीब गरीब वेठा थी तॾहिं क़ुरान ॿुधण ईंदासीं जॾहिं इन्हनि गरीबनि खे पाण वटि उथारी ॾे असां पोइ ईंदासीं ॿुधण इहे गरीब हितऊं बाबा इहे गरीब हितऊं ॿियो ॿुधाए छॾियां थोरो तवजो कयो इहा सुभान अल्लाह जी जाइ न अथव बाबा जॾहिं बि जलसे में वियो न हे कन बि खुलियल हुजनि पर दिलि वारा कन बि छो सुभान अल्लाह जी जॻह मुक़रर अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे जॻह ते चइबो इन्ना लिल्लाह पंहिंजे जॻह ते चइबो मां हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां वाइज़नि में चवंदो आहे अब कंहिंजे जो शादीअ में वञिबो आहे त पोइ हुनखे छा चइबी आहे बाबा हुकुम धणीअ जो कुझु हा कनि था भई हा हुनखे चइबो आहे अब हुनखे छा चइबो आहे मुबारक हुजे माना शादीअ में लव कहिड़ो मुबारक हुजे ऐं जेॾो फोत थी वञे को माण्हू चइबो आहे त बा मुबारक हुजे खट खाली ठही करी ईअं छा चओ उतरे जो बाबा हुकुम धणीअ जो नबी साईं खे हुननि चयो त साहब उथारे वेही चवंदा सुभाणे हज़रत मौलाना अब्दुल कादिर रिज़ साहब रहमतुल्लाह अलैह जो मिसाल मां ॾींदो आहियां हज़रत मौलाना अब्दुल कादिर रिज़ साहब रहमतुल्लाह अलैह वाइल पोइ करे यूसुफ नबीअ खे ॿाहिरि खूह में गोता पाजन खूह मुश्किल माण्हू जो सुभाणे अल्लाह हुन में ॿई पुॼा गॾु हो गोता को खाई तव्हां ॾाढो सुभाणे अल्लाह जो मिलो त पंहिंजे जाइ ते चइबो थोरो तवजो मां इन करे चवंदा त वॾा अॻिते अचनि पर तव्हां वॾनि खे थींदी आहे लॼ नंढा हूंदा अॻिते पोइ नंढा जनम ते बि सुभाणे अल्लाह जनत ते बि सुभाणे और मां ग़लति ओ मुंहिंजा सोना मां अर्ज़ पोइ कयो कलाम वारनि जे इज़त अज़मत जे लिहाज़ सां मक़ाम जे लिहाज़ सां मां हिकिड़ो अर्ज़ पोइ कयो महबूब मुस्तफा करीम
असा ईंदा से तुझो कुरान पाक ॿुधण जे लाइ पर हिकिड़ो शर्त आहे ग़रीब पाण वटऊं था ग़रीब था महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दिल मुबारक में ख्याल कयो हे त 24 कलाक मुझे मदरसे में पढ़ण वारा मुझे साम्हूं कुरान पाक ॿुधण वारा पढ़ण वारा जेकॾहिं घड़ी कढण जो थाया हे त मुंहिंजा न पंहिंजा न मुंहिंजा शागिर्दन मन हुननि खे अल्लाह से कलाम अल्लाह जी हिदायत ॾेई विझे महबूब से दिल में ख्याल कयो पर रब करीम डोरा पोइ ॾिनो वसबिर नफ्सक मअल लज़ीन वला ततरुदिल लज़ीन वला तदइना इन जो तर्जुमो ॿुधण जो मुझे उस्ताद साईं मीर मोहम्मद मीर अकबर अल्लाह साईं हर आदम जे उम्र में सेहत में बरकत नसीब फरमाए हर साईं मीर मोहम्मद साहब फरमाईंदा त तव्हांखे न जेकॾहिं क़ुरान पाक जो तर्जुमो अचे न असां छड़ो क़ुरान पाक पढ़ण वाइज़ इहो ई आहे पर तव्हांखे ईंदो कोन तव्हांखे ईंदो कोन इहा त ख़बर हूंदव तजरेब ते कलर घणो ॾिबो आहे इहो त ज़रूर में ख़बर हवाई हाणे सुपर जो रेट घणो थो हले साड़ी काथे पवंदी आहे तेल काथे पवंदो इहो तव्हांखे ख़बर आहे बाक़ी कुलवला जे माना जी ख़बर आहे हवादी कदा असांजे पासे हिकिड़ो करोड़पति मां पंहिंजे रईस खे हिकिड़ो मिसाल ॿुधायूं थो वञां असांजे ख़ैरपुर मीरस जे पासे हिकिड़ो करोड़पति हो पंहिंजे पुट खे बि वॾी नौकरी वठी ॾिनई वॾो बंगलो आहे वॾी गाॾी आहे जॾहिं वीचारो पाण वफ़ात करे वियो हीअ ॻाल्हि ॿुधण जहिड़ी अथव वरी सम्झण जहिड़ी अथव सोचण जहिड़ी अथव जंहिं टाइम ते पाण वफ़ात करे वियो अबे जे मथां पुट वीचारो सुॾका भरे रोए पियो मोदी साहब जेको गुस्ल जारण आयो जनाज़ो पढ़ण आयो लॻे आदत ॾियण लॻो पुट हर कंहिंजो अबो मां दुनिया मूं हलियो वेंदो आहे अल्लाह साईं तोखे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो पंहिंजे पीउ जे लाइ दुआऊं घुर हुन लफ़्ज़ कहिड़ा कया जेके मां तोखे मिसाल में ॿुधाइण थो चाहियां चवे थो मोदी साहब रोआ मां हिन जे करे थो अबो मूंखे अंग्रेज़ी तमामु घणी पढ़ाए वियो अबो मूंखे नौकरी बि वठी ॾेई वियो गाॾी बि वठी ॾेई वियो अबो मुंहिंजे लाइ ज़मीन बि करे वियो बंगलो बि ठारायो पर अखर क़ुरान जा न पढ़ायो जो अॼु अबे खे गुस्ल पाण ॾियां जनाज़ो पाण पढ़ायां वरी बि चऊं था ज़ुबान इहे न कयो रोई करे चवे थो त अबो मूंखे दीन जा 2 अखर न पढ़ाए वियो 2 अखर पढ़ाए हां त अबे खे तड़ बि पाण जा हां अबे के गुस्ल भी पाण जा हां जनाज़ो भी पाण पढ़ाया हां दफन भी रोआ इन जे करे तो दुनिया जे लाइ त सभु कुझु करे वियो पर मुंहिंजी आख़िरत जे लाइ 10-12 बि थींदा कराची में जलसो जे ईद ॿुधण उते वियासीं उते हिकिड़े दोस्त अजीब मिसाल ॿुधाए असांजे पाड़े में हिकिड़ो वॾो ऑफिसर फोत थियो उनजे पुट जी ड्यूटी हुई ॿिए खे 50,000 ॾे उनजे बोल साहब खे चइसि मां मसरूफ़ आहियां बिज़ी आहियां मूंखे टाइम कोन्हे 50,000 ॾियां थो अबे जो जनाज़ो अबे के दफन अबे के कफन अबे जो तेजू लाए छॾिजे मां जो अल्लाह असांखे अबे जे लाइ एतिरो बि टाइम नथो मिले जो असां अबे जे कफन दफन में ओ मुसलमानो अर्ज़ कयूं तो वञा अल्लाह जो वास्तो अथव बचड़नि खे दीनी तालीम बि ज़रूर ॼाणायो मां हीअं चवंदो आहियां कंहिं मिल मां कीअं ठहंदो आहे कंहिं कारखाने मां सीमेंट थो ठहे कंहिं कारखाने मां कहिड़ी शइ थी थिए पर यार हिन कारखाने मां इंसानु ठहंदो
इन कारखाने में छा ठहंदो आहे? हाँ वाह, वो दुनिया वारी तालीम हुनर थी, फन थी। हुनर जेतिरो हुजे सही आहे, फन जेतिरो हुजे सही आहे, पर आखिरत वारी तालीम हीअ थी। आखिरत वारी तालीम छा आहे बाबा? कुरान पाक वारी। रब करीम फरमायो, ओ मुंहिंजा महबूब मुहम्मद करीमा, वला ततरुदिल लज़ीन, मां रब तो जवान न गरीबन के पाण वटो न उधार जाए। कहे चयो त इन्हनि गरीबन के अल्लज़ीन यदून रब, ओ महबूब ये जेके सुबह शाम मां रब के सजन था, तुझे यादो गुना बनी करे कुरान पढ़न कारण के कदे भी न उतार जाए। तो वरी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दिल मुबारक में सोचो त ये एतिरे ई साहबी वेठा आहिनि, मां हिननि खे हेॾो विहारियां, भला मां वरी एॾे मोह करे वेहां। फरमाए ला ता तो ऐ ना त पाण भी न फिर जाए। छा इन्हनि गरीबन के भी न उछार जाए, इन्हनि जे पुछी रही करे होॾे मुंह करे इएं भी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दिल मुबारक में हीअ ॻाल्हि सोची, भला हे हिते वेठा हुजनि, हुननि खे मां ॿी जाइ ते विहारियां। रब करीम फरमायो वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन, ओ महबूब ये भी न उठार जाए, पाण भी न उठ जाए। ये भी न उठार जाए कि तो पाण भी। महबूबा हुननि जे दिमाग़ में हवाए भरियल आहे त असां गरीबन सां गॾु छो वियूं? हे गरीबन मिस्कीनन, रब फरमाए थो मुंहिंजा मिठड़ा मोहम्मद, मूंखे ये गरीब कुरान वारा वञनि था, इन्हनि जो मां रब वटि क़दुरु आहे। हुननि न कनि त मर्ज़ी आहे हुननि जी। हे दीन जो दॿ खुलियो पियो आहे, आयो बि बिस्मिल्लाह, न आयो बि। अब कुरान वारनि जो आयो बता। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में साईं जे मदरसे में 70 तालिब रहंदा। अब जाते मुसाफिर रहन, जाते कुरान पाक हले, उनके जाते को अब मदरसो जेको जाते मुसाफिर रहने, वरी हुनने छा चयो हिक ॿिए खे, ला तुनफिकू अला मन इंद रसूलिल्लाह, जे जेके नबी वटि मुसाफिर गरीब रहंदा न, इन्हनि ते ख़र्च न कयो। हिक ॿिए खे पाए चवंदा इन्हनि ते ख़र्च। उन अजीब लफ़्ज़ चया, तव्हां बंदि कंदो मुंहिंजो दर त बंदि। या अय्युहन्नास वअंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद। देखो मां बिन दाबतिन फिल अर्ज़ इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, बिजाते फरमाए इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन। चौथी जात रब करीम फरमायो वल्लाहु खैरुर राज़िक़ीन। चाचे त ये छा खाराईंदा? खाराइण वारी ज़ात मां रब जी। सुभान अल्लाह। कहे जी खाराइण वारी ज़ात मां ॾिठो। ओ जेके असां मोलनि ते माण्हू कावड़ियल हूंदा त मुला खाई खाई पेट विधा अथऊं, ॾिसंदा त निमाज़ पढ़ी मस बीहंदासीं, हुनजे घरो ख़त्म ईंदो। उस्ताद असांजे बाबे खे त ख़त्म हुई जाए, ॻाल्हाए बि थो, मानी बि त मोकिली थो न। हा अबे जे ख़त्मे जी ॻाल्हि आहे त पोइ वरी साॻे ॻोल्हे लहे थो, माना सम्झे थो त सवाब वारी जाइ न वा। चुप छो थी आहे? अञा मां त ॾुखियूं ॻाल्हियूं शुरू ई न कयूं आहिनि। अॻ में वठंदी आहे सीउ कीअं ख़तमु थी हवाई वरी थोरी इजाज़त आहे। अब हाणे रही सॼी मुसाफ़त रहंदो ॻाल्हि सिधी थी। ओ मुंहिंजा सोना अर्ज़ पियो कयां, अल्लाह जो वास्तो अथव पंहिंजे बचड़नि खे क़ुरान पाक पढ़ायो। अॼु त असांजे मदरसनि में ॾाढा सुख, असांजे मदरसनि में
गर्मी में बिजली चालू हुआ, यूपीएस लगी